असांजी थधी शर्मिला मुझे तरीक़े से वास्तो रखंदड़ नई अपॉइंटमेंट जा असातिज़ा उस्ताद असांजी भेनरूं ॿिया गस्ट अॻवान तहरीके मातली जो सदर सभिनी खे अस्सलाम वालेकुम। अॼोको ही प्रोग्राम सिर्फ़ नए आयल उस्तादन के मान में आजियाने के लाइ ॾिनो वियो हो, जंहिंजो सॼो सहरो असांजे सीनियर सरपरस्त जनाब वीर हसन आरी साहब ॾांहुं वञे थो, जंहिं हड़ा भड़ा पंहिंजी कोशिश करे हिन महफ़िल के मानाई तो बनायो खेस जस हुजे। हिन खां अॻे तहरीके मातली जी तारीख़ में अहिड़ो सुठो प्रोग्राम आजियाने की तकरीब या मन मोहींदड़ असातिज़ा जो प्रोग्राम न थियो आहे। ही पहिरें दफ़ा तमाम सभिनी दोस्तन की मेहरबानी है, हिकड़े हथ की ताड़ी ना आहे वजंदी। हिन में तमाम यूनियन काउंसिल जा असातिज़ा असांजी टीम जा मेंबर, हिन तरीक़े में असांजी टीम जा 250 मेंबर आहिनि, जेके हूं त असांजा सभु असांजा माण्हू आहिनि, पर हिकड़ा असांजा एक्टिव दोस्त आहिनि जेके हड़ा भड़ा असांजे हर सॾ ते लबेक चई इन कम के पंहिंजो कम समझंदा आहिनि, जिनजा उहे 250 आहिनि, जिनजा नाला वठण तमाम मुश्किल आहे। उन्हनि दोस्तन हिन प्रोग्राम में असां ते वॾियूं महिरबानियूं कयूं। कुछ उस्तादन के आणण में, उस्तादन की शिरकत के लाजमी करण में उन्हनि दोस्तन जा वॾा किरदार आहिनि, जंहिंखे असीं विसारे नथा सघूं। नया जेके भी उस्ताद आया आहिनि उन्हनि जा असीं सदाई मक़रूज़ रहंदासीं, जेके असांजे दोस्तन जे शार्ट सॾ ते इहो असांजो इख़लाक़ी फर्ज़ हो त असीं उन्हनि जे मान में आजियानो ॾियूं, असीं उन्हनि जे मान में का अहिड़ी फेयरवेल पार्टी रखूं, असीं उन्हनि उस्तादन जो मोरोल बुलंद करियूं, असीं उन्हनि उस्तादन की हिम्मत अफ़जाई करियूं। इहो असांजी देरीना ख़्वाहिश हुई। उन ख़्वाहिशुनि के पाया तकमील ताईं पहुचाइण जे लाइ असांजे ॿिन 4 दोस्तन जेके मातली से ताल्लुक़ रखन था, जंहिंमें साईं फैज़ुल्ला निज़ामानी, साईं मोहम्मद उमर, साईं अब्दुल्ला मेमून, साईं अली मुराद, साईं एहसान जरवार, पेटे लफ्तैल का मातली, आबा राहिला, इन्हनि सभिनी असां जी कोशिश से हिन प्रोग्राम के वडे अंग में उस्तादनि जी शिरकत के लाजमी करार ॾिनो करायो। ऐं सभिनी जो तह दिल से शुक्रगुजार आहियां, ख़ुसूसी तौर ते उन्हनि दोस्तन जो जेके हिन प्रोग्राम में हली आया, उन्हनि असांखे इज़त ॾिनी। असां कोशिश कई त उन्हनि उस्तादन के असीं पंहिंजी गॾिजाणी करे कुछ पंहिंजा पेटे अलफ़ जा जेके तौर तरीक़ा आहिनि उहे बि ॿुधायूं, छो जो उन्हनि जी नई एंट्री आहे असां सां गॾु। असां उन्हनि खे इहे शयूं ॿियनि दोस्तनि पंहिंजे खिताबनि में ॿुधायूं आहिनि। इंशाअल्लाह ताला असीं उन्हनि जा ॿार ॿेली हूंदासीं, असीं उन्हनि सां गॾु हूंदासीं। सभिनी दोस्तनि जो हिकु दफ़ा वरी दोहराईंदो आहियां, जिन हिन प्रोग्राम जे लाइ हड़ा भड़ा कोशिश कई,